अलॻि घुमंदे त ठीकु हूंदो, जॾहिं लाइव ईंदुमि काई ख़बर खणी काई शेयर खणी तव्हांजे साम्हूं ईंदुमि। अॼु आहिनि असांजा दोस्त गढ़ी यासीन ऐं शिकारपुर खां, जेके हिते मज़दूरी करणु ईंदा आहिनि असांजे पिरालो जे ॻोठनि में, मुख़्तलिफ़ बिरादरी जा माण्हू। हादी उर्फ़ हादू वलद सदरून सोबदार ज़ात जाफ़री बलोच ॻोठ खां हिते आयल हुया, जेके ट्रैलियूं वग़ैरह ईंदा आहिनि छुआरनि वग़ैरह ते खाइण हिते, उन सां गॾिजी थो चढ़िया, जंहिंजो ज़हनी तवाज़ुन थोरो ठीकु न आहे। टियों ॾींहं खां हितां जेको आहे सो कावड़जी निकितो आहे, जाओ थो निकितो आहे त मां ॻोठ थो वञा। भाऊ जन कल्ह जॾहिं हिते पहुता आया, उनजा वारस पहुता त हुनखे ख़बर पई त नंढड़ो तव्हांजो आयल हुयो हिते, ऐं हितां नंढड़ो जेको आहे सो वियो आहे ॻोठ। ॻोठ पुछा कछा थी त किथे काई ख़बर नथी पई नंढड़े जी, न हिते थी ख़बर पए न असांजे ॻोठे थी ख़बर पए। अदेजन जो आला अख़्तियारनि खां वस वारनि खां रिक्वेस्ट आहे त हादी बख़्श जी जेको आहे सो जाफ़री जेको आहे उनखे ॾाढ़ी वग़ैरह आहे, उमिरि तक़रीबन 20 सालनि जे लॻभॻि अथसि, 15 खां 20 साल। कपिड़ा हुनखे मैरून कलर जा मेहंदी कलर टाइप ते पातल आहिनि। जिते बि कंहिं दोस्त खे किथे नज़र अचे थो ऐं जेको आहे सो राब्तो थिए थो त अदेजन जो जेको नंबर आहे उहो 0314 0257682 0314 0257682 नंबर आहे, मोबाइल नंबर, राब्तो नंबर। ख़ुदा ही अदेजन तमामु परेशान लॻा पिया आहिनि। जंहिं बि भाउ खे जंहिं बि इलाइक़े में जंहिं बि जाते जेको आहे सो नज़र अचे थो त इन नंबर ते कॉन्टेक्ट कनि। जे इन ते नज़र तव्हांखे नथो अचे त असांजो व्हाट्सअप पिरालो पेज ते नंबर ॾिनल आहिनि, असां सां राब्तो कनि त अदेजन सां असां राब्तो कयूं, तव्हां ते जेको आहे सो पहुचाऊं। हिकिड़े इंसानियत नाते मदद कयो। अदेजन ॾाढा परेशान आहिनि, उहे एतिरो परेशान आहिनि त हिन वक़्तु अदेजन परेशान त पुठिते अमड़ियूं भेनरियूं अलाए केतिरियूं परेशानियूं हूंदियूं। अचो त वधीक अदेजन सां हाल वाल कयूं त अदेजन किथां कॾहिं राब्तो थियो आहे, कीअं थियो आहे, त पोइ तव्हांखे वधीक असां ॿुधायूं। नंढड़ो से पंज छऊं ॾींहं आहे इहो निकितल आहे। हा, उथूं उतां ट्राली ते चढ़ियो, हिते खेदे ॻोठ में ॾस हुयोसि, उतां जेको आहे सो हमरा सां गॾिजी आयो हुयो, असांजो माइट सदाम नालो अथसि, उन सां गॾिजी आयो। उन चयोसि त चईं तव्हांखे सेठे ते न बीहारींदो। पोइ उतां हिन कपिड़ा खणी करे रवानो थियो हेॾे ईअं पिराले ॾे। सही। पोइ हाणे वधीक असां परेशान लॻा पिया आहियूं। जंहिं बि भाउ खे हथु आयो हुयो जा कंहिं वटि बीठल आहे, फौरन तौरु असांखे इतला ॾिनी हिन नंबर ते, महिरबानी करे। तव्हांजो नालो छा अथई? मुंहिंजो से पुपाठा अदे जो छा अथई? अधे जो भाउ आहे। अदा ॿियो हाल आहे त पंहिंजे भाउ जे त नंढड़े खे कपिड़ा कहिड़ा पातल आहिनि, कहिड़े रंग जा? मेहंदी कलर जा पातल अथसि, सावा कपिड़ा साण अथसि जी, पुराणो टोपी अथसि जी, थोरो ॾाढ़ी बि अथसि। सही। हाणे तव्हांजो छा आहे दोस्तनि खे, तव्हां मीडिया ते आहियो त जिते असां इहो चऊं था जंहिं वटि बीठल आहे, जंहिं वटि मिसाल जंहिंखे ख़बर आहे असांखे इतला कनि, असां पंहिंजे खे वठी वेंदासीं।